तू हमेशा नाकाम छो थींदो थो रहीं। अॼु हिकु वॾो राज़ तोते खोलियां पियो। चाइनीज़ माण्हू जेके बि आहिनि उहे हर दफ़े ओलंपिक्स में टॉप छो खणंदा आहिनि? छा इन राज़ जी तोखे ख़बर आहे? चाइनीज़ माण्हू जेके बि हूंदा आहिनि 7 सालनि जी उमिरि में पंहिंजे ॿार खे उहा ट्रेनिंग ॾियणु शुरू कंदा आहिनि। इन उमिरि में शुरू करणु त ॾाढो मुश्किल हूंदो आहे, पर दोस्तो नामुमकिन न हूंदो आहे। 7 सालनि जी उमिरि में उहो कमु शुरू करण खां पोइ चाइनीज़ ॿारनि वटि हिकु वॾो अरसो मौजूदु हूंदो आहे जंहिंमें उहे सिखी सघनि, जंहिंमें उहे सम्झी सघनि, जंहिंमें उहे उन कम जा माहिर थी सघनि। आख़िर तूं सिंधी छो नथो करे सघीं? तूं पंहिंजो नालो रोशन छो नथो करे सघीं? पूरी दुनिया में तूं पंहिंजो नालो रोशन करनि था न, चाइनीज़ माण्हू करनि था, तूं छो नथो करे सघीं? दोस्तो असां सिंधियुनि जी नाकामी जी सभ खां वॾी वजह इहा आहे त असां जेको कमु कंदा आहियूं उन ते तवजो सही न हूंदी आहे, उन ते फोकस सही न हूंदो आहे। तंहिंजे करे असीं पोइना ई पोइना आहियूं। असां आख़िर छो नथा कामयाब थी सघूं? 7 सालनि जी उमिरि में चाइनीज़ माण्हू पंहिंजे ॿारनि खे हर शइ खां परे कंदा आहिनि, लेकिन सिंधी माण्हू 7 सालनि जी उमिरि जा ॿार मोबाइल ते फेसबुक, यूट्यूब, सोशल मीडिया ऐं काफ़ी सारियूं फज़ूल शयूं हलाइण सिखी वेंदा आहिनि। आख़िर असीं सिंधी एतिरा पोइना छो आहियूं? दोस्तो इन जी सभ खां वॾी इहा वजह आहे जो तूं पंहिंजे ॿारनि खे उथंदे ई मोबाइल हथ में थो ॾी ऐं उन खां पोइ उन्हनि जो टोटल फोकस मोबाइल ते ई रहे थो। न को पढ़ाई ते रहे थो, न कंहिं ॿिए कम ते रहे थो। खसे छॾ पंहिंजे ॿारनि खां इहे शयूं ऐं उन खां पोइ ॾिस रिज़ल्ट तोखे नुमाया नज़र ईंदो। पंहिंजे ॿारनि खे उन कम में माहिर करण जी कोशिशि कर जेको कमु उहे करणु चाहिनि था, जंहिं कम में तूं उनखे माहिर बणाइणु चाहीं थो। दोस्तो मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे रखो। इंशाल्लाह ही चैनल तव्हांजी ज़िंदगी हिकिड़े ॾींहुं ज़रूरु तब्दील कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।